मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वसक़लैनि वल फ़रीक़ैनि मिन उर्बिन व मिन। दोस्तों, ये सजी महफ़िल जंहिं हस्तीअ जे हवाले सां हिते सजायल आहे, इमदाद हुसैनी तव्हां सभिनी खे यादि आहे छा चयो आहे? जेको मुंहिंजी दिलि जो आवाज़ु आहे, ना साहब असीं सभु हुन सां प्यारु कयूं था। मूंखे त तव्हांजी बि ख़बर आहे त तव्हीं बि हुन सां एतिरो ई प्यारु कयो था। इमदाद साईं चयो आहे, तोखे चाहियूं था, तोखे चाहियूं था, बहस न ते करणु चाहियो आहे। ऐं हिकिड़ो महिमान आहे अचिणो, पर मूं सॼो घरु खणी सजायो आहे। शेख अब्दुल्ला कोहिस्तानी। शेख अब्दुल्ला असांजे दिलनि में वेठो आहे। वॾी महिरबानी भाउ नसीर, आउं तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। सभ खां पहिरीं अलाह साईं जो जंहिं मूंखे हीअ इज़त ऐं ईमान ॾिनो, ऐं कीअं शुक्रिया अदा कयां उन अलाह साईं जो जंहिं किथां खां किथे आंदो ऐं किथे पहुचायो। यकीन इन में मुंहिंजे लाइ इन्हनि अहिड़नि जूं दुआऊं बि आहिनि, ग़रीबनि जूं दुआऊं बि आहिनि। कंहिं अफ़सोस जा न, पर ख़ुशीअ जा आहिनि। शुक्र अदा कयां थो। मूंखे पंहिंजी उहा अमड़ उन जी दुआऊं यादि अचनि थियूं। जॾहिं आउं इस्लाम जे लाइ घर खां ॿाहिरि निकिरण जे मरहले में हुउसि, मूंखे चई, पुट तूं वॾियूं इज़तूं माणींदे, ठीकु आहे, तुंहिंजे जज़्बे खे सलाम आहे, तो ॾुख ॾिठा आहिनि। ऐं चाहियां थी त उन्हनि ॾुखनि खे तूं विसारे। ऐं सम्झां थो मुंहिंजी हर कामयाबी जो वॾो राज़ मुंहिंजी अमड़ जी उहा दुआ आहे, उहे लफ़्ज़ आहिनि। वॾी ॻाल्हि मुंहिंजे लाइ तमामु वॾी ॻाल्हि, ऐं घणो गुफ़्तगू न कंदुसि, हूअं त ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि, छो त वक़्तु घणो थी वियो आहे। ऐं असांजा इंतिहाई महिरबानी भाउ साईं नाज़ सितो साहिब खे आउं पंहिंजे वॾे भाउ खां वधीक प्यारो सम्झंदो आहियां। यकीननि हुन जी ज़िंदगीअ मां मूंखे तमामु वॾो सिखण जो मौक़ो मिलियो आहे ऐं वॾो सहारो मिलियो आहे। हुन वटां तमामु घणो पिरायो आहे असां। हुन जेको असांखे मान ॾिनो आहे, जेका इज़त ॾिनी आहे, सदाईं पंहिंजाइप ॾिनी आहे, उन जो आउं मापो नथो करे सघां। ईअं ई मुर्तज़ा सियाल साहिब जूं मोहबतूं, तव्हां सभिनी जूं मोहबतूं, ख़ासि करे आउं शुक्रियो अदा कंदुसि साईं नसीर मिर्ज़ा साहिब जो, जंहिं मुंहिंजे किताब ते माॻ बि लिखियो आहे ऐं मूंसां वधि में वधि हमराही रही आहे साईं जी, ऐं रहनुमाई रही आहे। उनजो आउं इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। त मूं ॻाल्हि पे कई त मुंहिंजी जेका बि कामयाबी आहे, इस्लाम क़बूलण खां वठी इंसान जी ख़िदमत ताईं, या जंहिं बि मरहले में, मूंखे उहो ॾींहुं यादि थो अचे। 27 रमज़ान जी राति ॻाढ़े जे शहर में जेका जॻह ठहियल हुई, उते जॾहिं मूंखे तक़रीबन 10 ॾींहंनि जो नशो ॾिनल हो, जंहिंमें मूंखे को दुनिया जो होश न हो त आउं कहिड़ी दुनिया में आहियां, किथे आहियां। छो त रोज़ु मूंखे सुबुह शाम बेहोशीअ जी इंजेक्शन लॻाई वेंदी हुई त मथां का इबादत करे, मथां का दुआ घुरी विझे। उन टाइम ते मूंखे चङी रीति उहे मंज़र मुंहिंजे अखियुनि जे आॾो अञा बि घुमनि था पिया त मूं ॾिठो रोज़ो अतर हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुंबज़ ख़िज़रा मुंहिंजे नज़रनि जे साम्हूं आयो आहे। सोनी जाली, जंहिंखे अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगी में 26 भार आउं ॾिसी चुको आहियां, हाज़िरी ॾेई चुको आहियां। 2 मुंहिंजा हज थियल आहिनि, 24 उमरा थियल आहिनि। अलाह साईं जा एहसाननि। उते हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात पाक मूंॾां पंहिंजी निगाह जेका खईं, जंहिंमें जेको शफ़क़त जो समाउ हो, उहो कंहिं दुनिया जी कंहिं ॻाल्हि में मापे नथो सघिजे। बसि मूंखां ॿियो त कुझु न थियो। मूं हिकदमि रड़ कई, ऐं मुंहिंजा प्यारा नबी मुंहिंजे लाइ दुआ घुरो। ऐं वॾी अज़ियतनि में, ॾुखनि में आहियां। मूंखां हाणे सठियो नथो थिए मुंहिंजी ज़िंदगीअ जे हे ॾुख ऐं तकलीफ़ूं, जंहिंमें मूंखे बेहोश कयो वञे, जो आउं अलाह जो ज़िक्र बि न करे सघां ऐं कुझु न करे सघां। त साईं जिन मुंहिंजे हक़ में जेके हथड़ा खयां आहिनि, ऐं अॼु ज़िंदगीअ जे हर मोड़ जी कामयाबी उन दुआ जो उहा दुआ मुंहिंजी ज़िंदगी जो सरमायो आहे। तव्हां ॾिसो, अलाह साईं मूंखे क़ुरान जा हाफ़िज़ बच्चा ॾिना आहिनि। मके जे सरज़मीन तां मुंहिंजी शादी थी आहे, हिकिड़े मुअज़्ज़िज़ ख़ानदान। मुंहिंजो सोरो बुज़ुर्ग हस्ती हुयो,
तहज्जुद जी नमाज़ पढ़ी, फजर जो मुसलो विछाए, रोज़े जे हालत में रमज़ान जे आख़िरी ॾींहं ते हुनजो रूह परवास थियो आहे। एॾो नेक इंसान, अल्लाह वारो माण्हू, रोज़े जे हालत में हो। सहरी हुन असां वटि कई, इफ़्तारी अल्लाह साईं वटि कई। जॾहिं दफ़न करे हुनखे असां दुआ घुरी मग़फ़िरत जी, त अल्लाह अकबर जी सदा बुलंद थी इफ़्तारी जे लाइ। अहिड़ो मुंहिंजो नेक सोरो मूंखे मिलियो, हाजी शेर मोहम्मद लाशारी, जेको बुज़ुर्ग हस्ती हो, जंहिं 2 पैदल हज कया हुआ ऐं मके में ज़िंदगी भर रहियो। एॾो नेक इंसान, अहिड़ा सुवारा मिलिया, अहिड़ा बच्चा मिलिया, अहिड़ो ख़ानदान मिलियो, इज़त मिली। ऐं ॾिसां थो हिते बेरोज़गार माण्हुनि खे नौकिरी जे लाइ भॼंदे तड़पंदे, थपियूं ॾोकड़नि जूं खणंदे, सिफ़ारिशूं कंदे, वॾेरनि जे ज़ालिमनि जे दरनि ते जोड़ंदे डुकंदे, इलाज कंदे, छा कंदे, यकीन ॼाणो ख़ुदा ॼाणे त मूंखे नौकिरी ईअं सॾु करे जीअं का शइ मिले ईअं। ऐं मूं 26 साल उस्ताद जी ख़िदमत सर अंजाम ॾिनी। उते मूंखे उहे महसूम बचड़ा, अहिड़ा प्यारा शागिर्द मिलिया। अॼु उहे शागिर्द जॾहिं आऊं उन्हनि जी ज़िंदगीअ में उहे सुजाॻियूं ॾिसां थो त मूंखे केॾी ख़ुशी थिए थी। त यकीननि ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। किताब जी ॻाल्हि जेका साईं मुश्ताक साहिब ॾांहुं आई, साईं प्रोफेसर सैयद कलंदर शाह लखियारी जे नाले खां केरु वाक़िफ़ न आहे। अदा असांजो वेठो आहे साईं सैयद कुतुबुल हसनैन शाह साहिबु, साईं जा फ़र्ज़ंद, मुंहिंजे लाइ इंतिहाई मोहतरम साईं सरदार शाह। ॿिन्ही भाइरनि मुंहिंजे मथां मज़मून लिखियो आहे। साईं कुतुब शाह साहिबु लिखियो आहे त बाबा जो दादलो, मज़मून जो उनवान ई इहो आहे। यकीननि आऊं साईं कलंदर शाह जो दादलो हुयुसि। साईं जॾहिं मुंहिंजे न्याणी जो निकाह थियो, अदा नाज़ बि मौजूदु हो, ऐं उन में साईं कलंदर शाह 2 माण्हुनि जे सहारे ते बि शरीक थियो। न त बच्चनि खे मोकिले पियो सघे, पर हुन चयो त न, शेख अब्दुल्ला जी न्याणी जो निकाह न आहे, मुंहिंजे न्याणी जो निकाह आहे। डॉक्टर बलोच साहब जूं मोहबतूं एॾो माना ज़ईफ़ी में, कमज़ोरीअ में मुंहिंजे प्रोग्रामनि जी ज़ीनत बणजंदा हुआ। कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। इब्राहिम जोयो साहिबु 100 खां डिघी जमार माड़ींदड़ असांजे महिमान थींदा हुआ प्रोग्राम जा। तमामु वॾियूं शफ़क़तूं। उलमा में असांजो उस्ताद कारी मोहम्मद इस्माइल साहिबु, उनखे बि आउं नथो विसारे सघां, जेको यकीननि वलीउल्लाह हो, अल्लाह जो वली हो। यकीन कयो, मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो हुनजी विलायत ऐं बुज़ुर्गी। राति जो आरामी हूंदा पंहिंजे हुजरे में, ऐं अखियुनि सां ॾिसंदोसि जीअं न हीअं शइ ॻंढियल हुजे, मथां खां आसमान ताईं नूर जी लाट संदन आराम जी हालत में, जेको कल्बी ज़िक्र कंदा, दिलि मां ईअं रोशनीअ जी हिकिड़ी लाट निकिरंदी जेका आसमान ॾांहुं पई वेंदी। मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठी। कूड़ ॻाल्हाइण वारे जे मथां लानत। अल्लाह जा वली हो। एॾी दुआ जी क़बूलियत। मोल जिते साईं ॻाल्हि कई 100 मस्जिदूं या छा, असां का ॻणप कोन कई आहे त 100 मस्जिदूं आहिनि, 20 मस्जिदूं आहिनि, 500 मस्जिदूं आहिनि। छो अल्लाह जे लाइ कमु कयो। तव्हां वञी ॾिसंदव 300 खां मथे नलका लॻा आहिनि। किथे असां पंहिंजो नालो न लिखियो आहे, पंहिंजे तंज़ीम जो बि न लिखियो आहे। किथे कंहिं मस्जिद ते असांजो बोर्ड लॻियल कोन्हे को। अल्लाह जी रज़ा जे लाइ कयो आहे सभु कुझु। मोल जे धरतीअ ते आउं जॾहिं वियुसि, असां पहिरियों दफ़ो अज़ान ॾिनी स्पीकर ते, माण्हुनि में ॾाढो हैरत अचरज पइजी वियो। अलाए छा थींदो हिन आवाज़ जे वसीले सां, छो त हिंदू आबादी आहे, वीचारा ॾिनल हुआ। पोइ जॾहिं उन्हनि खे असां ॿुधायो त तव्हां ॾिजो न, हीअ अलाह जी रहमत जो आवाज़ु आहे, हिन मां तव्हांखे छेहो कोन रसंदो, जेका सा चङाई थींदी, रहमत थींदी, गुनाह माफ़ थींदा, मुसीबतूं टरंदियूं, तकलीफ़ूं टरंदियूं। पोइ उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में आई। पोइ उन्हनि खे जॾहिं 26 साल हू मुंहिंजा शागिर्द थी रहिया, एडवोकेट रमेश गुप्ता, अॼु हिकिड़ो वॾो नालो आहे, उहो मुंहिंजो शागिर्द आहे, मुंहिंजे लाइ इज़त। पोइ हुननि जो ख़ौफ़ टुटी वियो त को जादूअ सां मुसलमान कोन थींदो आहे केर बि। इहो हिकिड़ो मन जो आवाज़ु आहे, हिकिड़ो दिलि में जॾहिं माण्हू जेका ॻाल्हि वेही थी वञे त पोइ उनखे माण्हू जादूअ जो नालो ॾे, कहिड़ो बि नालो ॾे, उहा उन माण्हूअ जी सोच आहे। बाक़ी हक़ीक़त इहा आहे त जेकॾहिं जादू जे ज़रिए को मुसलमान थिए हा त पोइ हुज़ूर सरवर काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पंहिंजा अज़ीज़ क़रीब तव्हां ॾिसो, उन्हनि आख़िर ताईं जिन इस्लाम न क़बूलियो, अबू जहल, अबू लहब वग़ैरह वग़ैरह, न क़बूलियो त न क़बूलियो। सो कंहिंजे हथ में कंहिंखे हिदायत ॾियणु न आहे। इहो तसवर ई ग़लति आहे त को कंहिंखे ज़ोरीअ या जादूअ जे वसीले या अटकलनि जे वसीले न। हीअ हिकिड़ी मन जी ॻाल्हि आहे, दिलि जी ॻाल्हि आहे, दिमाग़ जी सोच जी ॻाल्हि आहे। जॾहिं का ॻाल्हि माण्हू जे दिमाग़ में वेठी, मूं जॾहिं कलाम पाक जी तिलावत ॿुधी, मुंहिंजो मनु मोहिजी पियो त हिकिड़ो ख़ूबसूरत आवाज़ु आहे। छो त असां पाण मंदर में
जनम त खणी घर में वरितो पर सॼी जमार गुज़ारी। मुंहिंजो भाउ हिन वक़्तु सिंध जो न पर सम्झो दुनिया लेवल ते हिंदुनि जो वॾो धर्मी शाइर आहे, जंहिंजो नालो टेकचंद मोलाई हुनजो लक़ब आहे। हिते शाइरनि मूंखे बि मोलाई चयो, अदा नसीर वज़ाहत कई अथनि। मोलाई असां वटि सुञे खे बि चवंदा आहिनि, मोहालीअ खे बि चवंदा आहिनि। अहिड़ी तरह सां जेको आहे असां मोल जा रहंदड़ आहियूं, हिनजे करे मोलाई। मुंहिंजो भाउ टेकचंद मोलाई वॾो शाइर आहे धर्मी। असांजो माना ख़ानदानी साज़ सुरूद सां इन ॻाइण वॼाइण सां सुर सां आवाज़ सां हिकिड़ो लॻाव रहियो। छो त मामा विकियो भगत तमामु वॾो बाजे नवाज़ हो। पोइ हिकिड़ो मूंखे ख़ूबसूरत आवाज़ जो लॻो त मूंखे हिकिड़ो ख़ूबसूरत लॻो। ॿी का ख़बर न आई त हीअ छा आहे। बसि मूं हुनखे वञी अर्ज़ु रखियो त यार हीउ ॾाढो मिठो आहे, इहो मूंखे पढ़ाईंदे, तूं अलाह जे कलाम खे कीअं पढ़ंदे। अचरज में पइजी वियुसि त हीअ त ॻाल्हि ॾाढी ॾुखी हुन चई आहे। छो भला पलीत, छो नथो कलाम पढ़ी रब जो सघे। इंसान त रब जो आहियां। हुनखे मूं मिनथूं शुरू कयूं जेके महीननि ताईं हलियूं। आख़िर हू रिझी पियो। हुन चयो भला मुंहिंजे साम्हूं तूं कलमूं पढ़ंदे, ॿियनि खे न ॿुधाए, लिक छुप में पढ़, वज़ू सिख, गुसल सिख। मूं जॾहिं कलाम इलाही जी तिलावत कई, यकीन कयो जेको मुंहिंजे दिलि खे सुरूर मिलियो। ऐं सम्झां थो काइनात में का बि दुनिया जी अहिड़ी चीज़ कोन्हे जंहिंखे एॾो सुरूर मिले, जंहिंमें एॾो सुरूर हुजे। ऐं अलाह साईं चयो आहे ला तत्मइन्नल कुलूब अला बिज़िक्रिल्लाह, दिलनि खे चैन न मिलंदो आहे पर सिर्फ़ु अलाह जे ज़िक्र सां। ऐं उहो वॾे में वॾो ज़िक्र कलाम आहे। सो ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। बहरहाल हिन किताब जो जेको सबबु बणियो उहो साईं कलंदर शाह लखियारी। मूंखां हर दफ़े जॾहिं बि असां साईं जो हिकिड़ो काफ़िलो आहे जेको 60 साल जे लॻभॻि खां हर महीने हिकु हंधि गॾु थींदा आहियूं। असां हर महीने हिकिड़े हंधि कठे थींदा हुआसीं। 30 साल खां मथे असां आऊं बि जुड़ियल आहियां। हर महीने हिकिड़े हंधि गॾु थींदा। दोस्ती हुजे त अहिड़ी जटादार हुजे, वक़्ती ऐं मतिलबी दोस्तीअ जो को मयार या को मक़सदु कोन्हे को। सो साईं मूंखां हर महीने पुछंदो हुयो। साईं लिखियो आहे कुतुब शाह साहिबु त आऊं जॾहिं साईं जे दर ते वेंदा हुआसीं त परे खां साईं हीअं मुंहिंजे लाइ झलींदा हुआ झोल ऐं मूंखे भाकुर में वठंदा। शेखुल शुयूक, शेखुल शुयूक, साईं चवंदा ईअं हुआ, शेखुल शुयूक, शेखुल शुयूक। त हिकु दफ़ो साईं कुतुब शाह पुछियो त बाबा तव्हां हे महिमान सभु इज़त वारा आहिनि, तव्हां हे शेख साहिब खे एतिरो मानता ॾियो, इन्हनि जो कारण छा आहे। त साईं चयो बाबा इहो त असांखे त झोलीअ में मिलियो आहे न, इस्लाम अमड़ जी झोलीअ में। जिन माण्हुनि इस्लाम जे लाइ सभु कुझु छॾियो आहे, जीअं मौली सलीम ॻाल्हि कई, सो उन्हनि जो क़दुरु करणु पाण लाइ लाज़मी आहे। वाक़ई में वॾो सबक़ु आहे। पर असीं समाजी लाइन में एॾा त रुधल आहियूं। सो यकीन कयो कॾहिं कॾहिं त हिन समाजी लाइफ में ॾींहं गुज़री वेंदा आहिनि, रातियूं गुज़री वेंदियूं आहिनि, पंहिंजे बचनि खे ॾिसी बि न सघंदा आहियूं। ॻाल्हाइण जी त परे जी ॻाल्हि आहे पर मिली बि न सघंदा आहियूं वीचारनि सां। छो त असांजे कोहिस्तान जा अणांगा सफ़र, पंध ॾुखिया, रातियूं ॾींहं इहे हालतूं हूंदियूं आहिनि। सो बहरहाल इन्हनि सभिनीनि जे बावजूद बि साईं कलंदर शाह जे रूह खे आऊं अज़ीम सलाम ऐं कलाम थो बख़्श कयां, जंहिं जे हिमत अफ़ज़ाई सां साईं मुश्ताक खे अलाह ताला तौफ़ीक़ ॾिनी। हुन किताब सेड़ियो, 17 कलाकनि जो डिघो इंटरव्यू वरितईं मूंखां, 17 कलाक। उन में हर मौज़ू ते ॻाल्हियूं हुयूं जेके साईं वरी उन्हनि खे जेको रूप ॾिनो आहे, जेको रंग ॾिनो आहे, जेको नावल निगारीअ जो जेको मज़मून निगारीअ जो जेको ख़ूबसूरती जो भरियो आहे, उन जो को जवाब ई न आहे, उन जो को मटी न आहे। हीअ को असांजो इरादो न हो त तबसरा लिखायूं, पर पोइ दोस्तनि जूं मोहबतूं आहिनि। कंहिं हिकिड़े खां वरितासीं, ॿिए खां, टे खां, सभु कंहिं चयो साईं ज़िंदगी ते को भरोसो न आहे, असां घणा ॾींहं हूंदासीं, तव्हां घणा ॾींहं हूंदव। साईं इसाक कबड़ो साहिबु वेठा आहिनि, प्रोफेसर साहिबु, साईं जीअंदो शेख साहिबु, केतिरा माना असांजा हिते साम्हूं। अदी नसीबा मला साहिबा लिखियो आहे, शायदि करे मज़मून हुन न लिखियो हुजे पर मुंहिंजे लाइ उन बि लिखियो आहे। अदी समीना आराई साहिबा असांजी भेण वकील साहिबा, उन लिखियो आहे। साईं नाज़ साहिबु लिखियो आहे, साईं मुर्तज़ा साहिबु लिखियो आहे। तमामु माना हर शख़्सियत, साईं अली शाह राश्ती साहिबु लिखियो आहे, आशिक़ हालाई साहिबु, दीवान खां दीवानो उनवान साईं जे मज़मून जो मूंखे यादि आहे। त अहिड़ी तरह सां हर दोस्त पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। ऐं सभिनी जो हथ ॿधी शुक्रगुज़ार आहियां, सभिनी खे जस ॾियां थो ऐं दुआऊं ॾियां थो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखंदो। किताब जो ॿियो हिसो जेको हाणे हिन वक़्तु चयो ई आहे, ऐं आख़िरी ॻाल्हि थो कयां त हर दोस्त जी डिमांड इहा आहे त किताब असांखे मिले एज़ाज़ी कापी। ऐं मूं वरी ज़िंदगीअ में ॾिठो आहे त मुंहिंजे लाइब्रेरीअ में
हींअर जेके सलामत रखियल आहिनि जामशोर जी लाइब्रेरी में 5000 खां मथे किताब आहिनि ऐं जेके थाणे बुलाखान जे लाइब्रेरी में उहे बि एतिरा आहिनि। वरी जेका गुज़िरियल ॿोॾि आई उन में एतिरा 5000 जे लॻभॻि किताब मुंहिंजा ज़ाया बि थिया, जंहिंमें दोस्तनि जा ख़त हुआ, डॉक्टर बलोच साहब जो मज़मून हो, साईं कलंदर शाह जो मज़मून हो, डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरे साहब जो मज़मून हो। तमामु अहम शयूं मूंखां हलियूं हुयूं, छो त ॿोॾि तव्हां ॾिठी त गुज़िरियल आई कीअं हुई। त उन में सभिनी में एॾो वॾो नुक़सानु थियो मुंहिंजो। उन्हनि सभिनी में आउं हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि थो ॿुधायां, मुंहिंजे लाइब्रेरी में इन्हनि हज़ारनि किताबनि में मुकमिल किताब मां उहे पढ़िया आहिनि जेके पैसा ॾेई वरिता अथऊं, मुल्ह ते वरिता अथऊं। मुफ़्त में जेका मिलिया आहिनि न उहे जेकॾहिं 200 पेज जो किताब आहे त 2 पेज पढ़िया आहिनि या 5 पेज पढ़िया आहिनि। सो हीउ ॾिसो, एज़ाज़ी कापी ॾियण में असांखे को हर्ज कोन्हे। हिन किताब जे छपाई जे इंतिज़ाम में असांखे 18 साल लॻा आहिनि। साईं 2006 में कलम खयो हो। केतिरनि जा तासरात जेके आहिनि न उन्हनि ते तारीख़ लॻी पई आहे 2006 ऐं 2006 200 असांखां तासरात हलिया बि विया, गुम बि थी विया मींहनि में बारिशनि में। असांजी ज़िंदगी अहिड़ी आहे, पर वरी ॿिया नवां अची विया 100 जे क़रीब तासरात। त इहे सॼा इहे जेके 18 साल लॻा आहिनि असांखे। हिन वक़्तु 3.5 लख रुपयो ख़र्चो आयो आहे हिन किताब जे छपाईअ ते। असांजी ज़िंदगी इस्लाम क़बूल करण खां पोइ उस्ताद साईं असांजा कारी मोहम्मद इस्माइल साहब रहमतुल्लाह अलैह, उन्हनि खां जेका असां ॻाल्हि सिखी उहा इहा हुई त दुनिया में पंहिंजे ज़ात लाइ कॾहिं बि कंहिंजे साम्हूं हथु न आहे ॾिजे। दुख ते रहणु पए, हिन ते रहणु पए, दुख ते रहणु पए, मालिक साईं खां घुरणो आहे, उहो ई पूरी करे थो। इन किताब जे इन इंतिज़ाम में बि असांखे 18 साल लॻा आहिनि। मूं नाज़ साईं सां कई दफ़ा ज़िक्र कढियो त साईं हीअ किताब असांजो प्रोसेस में आहे। अवां एले कलम आयो, असांजा महिरबानी दोस्त बि आयो, रहनुमाई कयो, नसीर साईं जे दर जा चकर। अहिड़ी तरह सां जेके बि असांजा इन अहिड़े कलम दोस्त आहिनि उन्हनि खे मिनतूं त असांखे को अहिड़ो रस्तो ॾियो जंहिंमां असीं इन किताब खे आणियूं। जो साईं मुश्ताक त केतिरो मूंखां इन में ॾुखारो थींदो रहियो त बाबा ही मूं साल सॼा महिनत कई आहे, इनखे तूं कहिड़े जेको आहे उन में ठपे रखी छॾियो आहे, महिरबानी कर उन महिनत जो क़दुरु कर। पर कोताही बि थोरी आहे, कुझु समाजी मसरूफ़ियत बि। बहरहाल असां इहो चाहियूं था त जेको ॿियो एडिशन आहे समाजी ख़िदमतनि जो उहो बि अचे। उन जे लाइ जॾहिं हिन किताब मां कुझु वरंदी थींदी, हिन जा क़ीमत असां जेको आहे 1000 लिखी आहे ऐं अॼोके फंक्शन में 500 रखी आहे रिआयती, पर दोस्तनि सां इहा मुस्तक़िल रहंदी। जे 500 रुपया तव्हां असांखे किताब जा ॾींदव त असां वटि ॿिए एडिशन जा पैसा गॾु थी वेंदा। ऐं असांजो असीर इम्तियाज़ वेठो आहे, उन अॼु इहो अज़म कयो आहे त इन किताब जो अंग्रेज़ी तर्जुमो आऊं करायां थो ऐं अरबी तर्जुमो असीं पंहिंजे घर में करे वठंदासीं। मौली सलीम साहिबु चयो त आऊं उर्दूअ में तर्जुमो कयां थो, त असां कोशिशि कंदासीं इन्हनि किताबनि खे अंग्रेज़ी में, उर्दूअ में, अरबीअ में बि आणे सघूं। ऐं इन में असां सां ॿियो कुझु न, असीं कंहिंखां कुझु नथा घुरूं। हे प्रोग्राम करण ई सॼो कुझु असां पंहिंजे हिमत अलाह जे मदद सां कयो आहे। कंहिंखां कुझु कोॾी बि वरिती न आहे, कुझु न कयो आहे, सभु पंहिंजे अलाह जे भरोसे ते कयो अथऊं। पर हाणे इन किताब में तव्हां असांजा जेके बि साहिब सरवंद माण्हू आहियो, घटि में घटि 5-5, 10-10 कापियूं तव्हां इनखे ख़रीद कयो। हुन में यकीननि नसीहत जो मवादु अथव, उहो कंहिं न कंहिं पढ़ंदड़ ताईं पुॼाईंदऊं त इनशाला तव्हांजो कार्य अजर थींदो ऐं उन में असांजी हौसला अफ़ज़ाई बि थींदी। मूं साईं कमर कोस्तानी जे शाइरी जो किताबु 150 पेजनि जो छपियो, तॾहिं 1.5 लख में ठहियो, हाणे 3.5 लख में। उहो बि 200 पेजनि जो किताबु आहे, उहो 1.5 लख में ठहियो, हींअर 3.5 लख में किताबु छपियो आहे। त इन में इनशाला इहो थींदो त तव्हांजे हमराहीअ सां असां वरी ॿिया एडिशन, ॿिया तर्जुमा आणे सघंदासीं। ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन दोस्तनि हिन महिल ताईं निभायो आहे। असांजा मुअज़्ज़िज़ महिमान रहनि था, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उमेदु आहे असां सां हर अमल में दुआऊं ॾींदा। अलाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। ऐं तव्हांजो हिकु दफ़ो ॿीहर सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजा लख अहसान। ऐं न चाहींदे बि कुझु टाइम वठी वियुसि, उन लाइ वरी हिकु दफ़ो माज़रत। अलाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे। ॿी जेका अहम ॻाल्हि, सभ खां वॾी ॻाल्हि इहा त ज़ाहिर आहे असीं कोताहियुनि मां भरियल आहियूं। तव्हांजी ख़ातिर तवाज़ में, ख़िदमत में, आदर भाव में। को दोस्त सखर मां आयो आहे, को थाणे बुलाखान कोहिस्तान मां आयो आहे। असांजो दोस्त जुमन वेठो हो, सुघड़, तमामु वॾो सुघड़ आहे जामशोर जो,
उहो असां खां रहिजी वियो। अलाह ॾिनो बिरोई साहिबु तमामु ज़बरदस्त सुगड़ आहे, वीचारे 2-3 शेर ठाहे मुंहिंजे किताब में बि शामिलु कया आहिनि, उनखे वारो न ॾेई सघियासीं। साईं आशिक़ हलाई दिलि घुरियो त उनखां बि कुझु ॿुधूं, पर वक़्तु इजाज़त नथो ॾे। साईं कुतुबुल हसनैन शाह साहिब जी तक़रीर मूं पाण करे छॾी, साईं जा हवाला ॾेई छॾियमि। ऐं अहिड़ी तरह सां साईं इसहाक़ अबड़ो साहिबु, ॿिया जेके बि दोस्त सनाउल्ला अबड़ो साहिबु वेठा आहिनि, साईं जो मज़मून बि शामिलु आहे। ऐं तमामु वॾी न्याज़मंदी साईं वारनि सां अदा मुस्तफ़ा मेमण साहिबु थाणे बुलाखान खां आया आहिनि, असांजा साफ़ी दोस्त, उन्हनि लिखियो बि आहे मज़मून, ऐं कुलो कुल्हे में निभाए हलंदड़ या अहिड़े टाइप जो उनवान साईं जो, ऐं तमामु माना बहितरीनु लिखियो आहे साईं। अहिड़ी तरह सां ॿिया दोस्त हुया थाणे बुलाखान जा, बारी जा भाइर, असांजी सोहराब हाफ़िज़ सोहराब मंगरियो साहिबु टंडे अलायार खां आया आहिनि, तमामु बहितरीनु जेको आहे नज़म शाइरियूं सभु शयूं खणी आया आहिनि। पर हाणे वक़्त जी नोयत इन नौबत में अची बीठा आहियूं जो हाणे चयूं था त महिमान ख़ासि ऐं साहिब सदर जी गुफ़्तगू ॾांहुं हलूं। तव्हां सभिनी जी लख महिरबानी, कुर्ब थोरा, साईं गुलाम अहमद ऐं ॿिया खोड़ नाला अहिड़ा जेके, उनखां पोइ गॾोगॾु आऊं पंहिंजे तनज़ीम जी टीम, साईं NB खोसो, अमानुल्ला चांडियो, ज़ाहिद उठो, असांजो मीर हसन नारेजो साहिबु, काशिफ ॾेथो साहिबु, उज़ैर चन्ना साहिबु, ऐं ॿिया जेके बि दोस्त, असांजो फ़क़ीर अल्लाह बख़्श चांडियो साहिबु, ॿिया तनज़ीम जा साथी जेके बि दोस्त जिन जो नालो मूंखां रहिजी वियो हुजे, त उन्हनि सभिनी जो शुक्रियो अदा कयां थो जो सभिनी जे हमराहीअ सां इहो मुमकिन थी सघियो। 2-3 ॾींहंनि खां कुझु तबियत में बि हाल न हो, हिम्मत ॾिनी। डॉक्टर रखमान गुल जंहिं पेश लफ़्ज़ लिखिया आहिनि, उन बि तमामु ख़ूबसूरत लिखी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं चाहींदुसि त हिकिड़ो दफ़ो शेख साहिब जे लाइ ज़बरदस्त ताड़ियूं थियणु घुरिजनि। लफ़्ज़नि जी चूंड ऐं ख़ुदि हुनजो जेको लहजो आहे, ॾिसो तव्हां केॾी सब्र सुकून सां मोहबत सां हुनखे ॿुधो आहे।